ॻोठ इस्माइल साहड़ मां GM साहड़, रजब साहड़, गुलाम मुस्तफ़ा हिंगोर जो ऐं गुलाम मुर्तज़ा साहड़ जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी हुई, जेका मुख़्तलिफ़ ॻोठनि खां थींदी दातार वाह खां थींदी बुलड़ी शाह करीम शहीद बिल्लो पहर चौक ते पहुती, जिथे अॻवाननि तकरीरूं कयूं ऐं तकरारी 6 केरलनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। रैली खे ख़िताब कंदे GM साहड़, गुलाम मुर्तज़ा साहड़, अब्दुल अज़ीज़ कपरी, इरशाद कातियार, गुलाम मुस्तफ़ा हिंगोर जो, इरफान अली रिंद, मींह वसायो साहड़, बाबर साहड़, अज़हर साहड़, रजब साहड़ ऐं ॿियनि चयो त जेकॾहिं हुकूमत केरलनि जो फ़ैसिलो वापसि न वरितो त हिकु ॻोठ मां एहतिजाज थियो आहे। जेकॾहिं असां पूरे सिंध मां निकितासीं त तव्हांजी हुकूमत न रहंदी। सिंध में पहिरें पाणी जी खोट आहे, वरी जे केनाल कढिया त सिंध पूरी समुंड गिड़काए वेंदो, पूरी सिंध बंजर बणिजी वेंदी। जर जो पाणी खारो आहे, असांजो जियापो सिंधू जे पाणी ते आहे। अगरि पाणी बंदि कयो वियो त असां मुज़ाहिमत कंदासीं, असां पंहिंजो हक़ विढ़ी बि वठंदासीं। अॻवान वफ़ाक़ खां घुर कई त मुल्क दुश्मन मनसूबनि ते कमु बंदि कराए। जेकॾहिं हुकूमत हिक हटी ते क़ाइमु रही त असां सिंध पंजाब जा रस्ता बंदि कंदासीं। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा रहूं त बुलड़ी शाह करीम में ॻोठ इस्माइल साहड़ खां बुलड़ी शाह करीम ताईं एहतिजाजी रैली कढी वई आहे, जंहिंमें अॻवाननि नवां केनाल अॾण ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई आहे। जीअं त तव्हां सभिनी ख़बर आहे त अॼु असां ही जो नंढो एहतिजाज कयो, उहो सिर्फ़ु इन जी शुरूआत आहे त जेको सिंधू ते नारो लॻायो वञे पियो ऐं सिंध तां माटेली मां वारो शुरू कयो थो वञे, इहो हमेशह सदियुनि खां कयो थो वञे। पर हाणे चई सघनि था त सिंध सुकियल आहे ऐं सिंध वारा असांजो कुझु बि नथा कनि। असां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त सिंधी उहे आहिनि जेके हिकिड़े पाणी जे क़तरे जे लाइ पंहिंजे सोटनि सां, पंहिंजे मासातनि सां विढ़ी सघनि था, चाचनि खे क़तल करे सघनि था। त मां उन्हनि खे ॿुधाइणु थो चाहियां, हीअ असांजी ज़िंदगी ऐं मौत जो सबबु आहे। अगरि असांजे ज़िंदगी साह ते को हथु विझण जी कोशिशि कंदो त असां उन्हनि खे वाज़े ॿुधाइणु चाहियूं था हीअ कुझु बि न आहे। जे असांजे सिंधू दरिया ते ही केनाल मंज़ूर जेके कया विया आहिनि गैर क़ानूनी, इहो सिंधियुनि सां हिकिड़ो माटेली मां वारो ज़ुल्म आहे ऐं इहो बंदि कयो वञे, केनालनि खे रद्द कयो वञे ऐं नोटिफिकेशन सरकारी तरह ते ज़ाहिर कयो वञे। मुसलसल शाह करीम जी तरफ़ आया जिते असां अची जुलूस जी सूरत में हिते धरणो आयो, जिते सभिनी ख़िताब कयो। हिते जेका बि अॼु असां आवाम गॾा हुआ, कंहिं बि हिकु मख़सूस पार्टी जी आवाम न आहे, बल्कि पूरे बुलड़ी शाह करीम जी आवाम आहे, जेका सिंधु दरिया ते जेको केनाल ठाहिया वञनि था, सिंधु दरिया ते जेको धारो आहे उनजे ख़िलाफ़ आहे। उनजे लाइ असां गॾियल हिकिड़ो एहतिजाज जेको जंहिंमें भरपूर शिरकत कई माण्हुनि, जेके बुलड़ी शाह करीम जी आवाम आहे उन्हनि भरपूर शिरकत ॾिनी, उनजे असां सख़्तु मुखालिफ़ कयूं था। ऐं शाह करीम जी वासियुनि लाइ इहो गुज़ारिश कंदसि त हिन पीपल्स पार्टी हमेशह ज़ुल्म कयो, नाइंसाफ़ी कयूं ऐं हिते फारम 47 ते जेका आहिनि आयल आहिनि। हाणे तव्हां घटि में घटि हिनखे तब्दील करियो। इहे उहा आहिनि ज़रदारी लिगा, हीअं जेका रिलीज़ थी आहे 211 अरब रुपया रिलीज़ कराया आहिनि, उहा पीपल्स पार्टी कया आहिनि, ॿियो कोन कोन्हे, ज़रदारी लीग कया आहिनि।